जी बिल्कुल इन वक्त असां मौजूद आहियूं पीरोगढ़ भरसां ॻोठ मलंग मंगरियो में प्राइमरी स्कूल में जिते फर्नीचर जी खोड़ सबब ऐं बिल्डिंग ज़बून हाल सबब जेके आहिनि से उस्ताद आहिनि शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जे इन हवाले सां छा चवणु आहे। असांखे उस्ताद जिते शइ था घुरिजनि उते हिकिड़ो पढ़ाए, असांखे फर्नीचर न आहे, असांखे बिल्डिंग सफ़ा किरण ते आहे ऐं असांखे पढ़ाइण लाइ हेठि ज़मीन में था वेहूं, असांखे फर्नीचर न आहे। जीअं त असांखे उस्ताद खपनि ऐं बिल्डिंग खपे ऐं असांखे पढ़ायो वञे। असांजी तालीम बर्बादु थी वई आहे ऐं तबाह थी वई आहे। असांजा वॾा त भठे में था लोड़नि पर असां बि था भठे में लोड़ियूं। जीअं त असांखे तालीम जी सख़्तु ज़रूरत आहे। ॾिसी रहिया आहियो असांजो फर्नीचर बि न आहे, असांजे स्कूल तबाह थी वियो आहे, असांजी तालीम तबाह थी वई आहे। बराए महिरबानी असांजी तालीम ॾिनी वञे। जीअं त असां ॻोठ मलंग खान मंगरे जा रहवासी आहियूं। असां आला इदारनि खे दरख़्वास्त गुज़ार आहियूं त असांजे स्कूल जी कंडीशन बिल्कुलु ख़राबु थी चुकी आहे। उनजी बिल्डिंग बिल्कुलु ज़बू हाल थी चुकी आहे। हिते न उस्तादनि जी सहूलियत आहे, हिकिड़ो उस्ताद आहे, बक़ाया न को उस्ताद आहे। 600 जी इनरोलमेंट आहे शागिर्दनि जी। हिते स्कूल में न फर्नीचर आहे न बिल्डिंग आहे। असां आला अमलदारनि खे दरख़्वास्त कंदासीं त असांजे स्कूल खे बहितर बणाइण लाइ असांखे बिल्डिंग ॾिनी वञे, असांखे उस्ताद ॾिना वञनि। असांजे स्कूल ॻोठ मलंग खान मंगरियो GBPS ड्रिमेर शाह यूसी तालका किंगरीअ में आहे। असांखे उस्ताद जिते शइ था घुरिजनि उते हिकिड़ो पढ़ाए, असांखे फर्नीचर न आहे, असांखे बिल्डिंग सफ़ा किरण ते आहे ऐं असांखे पढ़ाइण लाइ हेठि ज़मीन में था वेहूं। असांजो स्कूल GPS मलंग मंगरियो UC ड्रिमेर शाह तालका किंगरीअ में आहे। असांजे स्कूल जी बिल्डिंग तमामु ज़बून हालत में आहे। उस्ताद रिटायर थी विया के बदिली कराया। हिकु उस्ताद आहे। असांजे ॻोठ जी मलंग मंगरियो जी 600 ॿार आहे। 600 मां 100 ॿार जे लाइ बि फर्नीचर न आहे त ॿार अची वेहनि ऐं तालीम पिराइनि। असांजे उस्तादनि लाइ अर्ज़ु था कयूं, आला अमलदारनि खे उस्तादनि जे लाइ चऊं था त महिरबानी करे असांखे उस्ताद ॾिना वञनि। जिते 6 उस्तादनि जी ज़रूरत आहे उते हिकु उस्ताद पढ़ाए रहियो आहे। असांखे वधि में वधि जेको आहे सहूलियत ॾिनी वञे। असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। सर स्कूल जी बिल्डिंग तव्हां ॾिसो सफ़ा कमरा बि न आहिनि, बिल्डिंग सफ़ा ज़ईफ़ लॻी पई आहे, उस्ताद बि हिकिड़ो आहे। असां पुरज़ोर मुतालबो कयूं था त असांखे बिल्डिंग बि ॾिनी वञे ऐं स्कूल जे ॻोठ जा ॿार असांजो तक़रीबन 500-600 घर आहे, उन में 600 ॿार आहिनि जेके अचनि स्कूल में त वेहनि छाते। न स्कूल में उस्ताद आहिनि, न ॾिसो तव्हां स्कूल में फर्नीचर आहे। असांजो इहो पुरज़ोर मुतालबो आहे त महिरबानी करे उस्ताद बि ॾिना वञनि ऐं अहिड़े दौर में असां सां अहिड़ी नाजाइज़ी तव्हां ॾिसो था। जीअं त हिते 279 जी जेके आहिनि शागिर्दनि जी माना एनरोलमेंट आहे। हिते 4 उस्ताद पहिरियों हुया, 2 उस्ताद जेके आहिनि त ट्रांसफ़र थी विया आहिनि। हिकिड़ो उस्ताद जेको हुयो टियों उहो बि रिटायरमेंट थी वियो आहे। हाणे मां अकेलो उस्ताद हिते बचियो आहियां त ॿारनि जी जेका तमामु घणी एनरोलमेंट आहे पढ़ाईअ में जेको तमामु घणी मुश्किल थी रही आहे। असां डायरेक्टर साहिबु ऐं खैरपुर DO प्राइमरी खां गुज़ारिश था कयूं त असांखे उस्ताद ॾिना वञनि जीअं तालीम जो जेको निज़ाम आहे अॻिते सही थी सघे। इन टाइम असांखे उस्तादनि जी हिन टाइम सख़्तु ज़रूरत आहे ऐं फर्नीचर जी बि ज़रूरत आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त स्कूल पूरो जो पूरो डैमेज आहे। हिन टाइम जेको असांजो स्कूल आहे GPS मलंग खान मंगरियो, उन जी तव्हां कंडीशन ॾिसी रहिया आहियो, बिल्कुलु डाउन थी वई आहे। जीअं त असांजा ॿारनि जी रेपुटेशन 600 खां वधीक आहे। हिन टाइम जेको असांजा ॿार था अचनि कम से कम 50 खां बि घटि था अचनि। इहो छाजे करे उस्तादनि जे न हुजण सबबु इहे ॿार असांजे नथा अचनि। छो जो हिकिड़ो उस्ताद आहे, हिकिड़ो ई उस्ताद पढ़ाए रहियो आहे, इन जे करे 600 मां 50 ॿार अची रहियो आहे। कैमरा में नजीबुल्लाह महर सां गॾु सिराज अहमद मंगरियो, मेहरान TV न्यूज़ पीरायो ॻोठ।